अस्सलाम वालेकुम दोस्तों। कुछ ॾींहंनि खां वठी तबियत ठीक न हुई, जंहिंजे करे मां कमु न पियो कयो, पर अॼु मूं ज़रूरी सम्झो त हीउ जेको मोरो वाक़ियो आहे इन ते ज़रूरु कुझु न कुझु ॻाल्हि कजे। 4-5 ॾींहंनि खां वठी 6 ॾींहंनि खां वठी मुंहिंजी तबियत ठीक न हुई, जंहिं दौरान मूं उन वाक़िए ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ऐं इन सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठण जे लाइ तफ़सीली तौर ते गुफ़्तगू कई आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मोरे में इन क़िस्म जी शरारत छो कराई। पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान जो कानून कंहिंखे बि इजाज़त नथो ॾिए त उहो कंहिं बि ॾोहारीअ खे बि मारे विझे। हाफ फ्राए फुल फ्राए वारो जेको असां वटि टर्म हलंदो आहे उहो बि ग़ैर क़ानूनी आहे, अदालत खां मथां आहे। अदालतूं मौजूदु आहिनि, सिस्टम मौजूदु आहे, FIR करे उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। जेकॾहिं को मुल्क जे ख़िलाफ़ बि ॻाल्हि करे थो, को मुल्क जे ख़िलाफ़ु वञे थो, जेकॾहिं मोरे में कंहिं पाबंदी मिलियल तंज़ीम जंहिंखे जस्मम चऊं था, उन जेकॾहिं एहतजाज कयो आहे, उन जा कारकुन हुआ, उन्हनि जेकॾहिं विगोड़ पखेड़ियो त उन्हनि खे गिरफ़्तार करे अदालतुनि में पेश कयो वञे। अदालतूं मौजूदु आहिनि, निज़ाम मौजूदु आहे, जमहूरी हुकूमतूं मौजूदु आहिनि, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे। 10 माण्हुनि जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे बि पुलिस ऑफिसर या पुलिस एहलकार उनखे गोली नथो हणी सघे। उनखे कानून तहत अदालतूं जेकॾहिं साबित थींदो उहो ॾोह त उनखे सज़ा ॾींदियूं, जेकॾहिं उहो साबित न थींदो त उनखे बरी करे छॾींदियूं। ख़ैर, काफ़ी ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया ते त इन क़िस्म जी शइ, इन वाक़िए खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पेश कयो पियो वियो, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हर माण्हू पंहिंजी राय बि ॾिए पियो, हर माण्हू पंहिंजी ॻाल्हि बि करे पियो। मीडिया ते इन सॼे मामले खे ब्लैकआउट कयो वियो, रोकियो वियो। कंहिं रोकियो? यकीनी तौर ते सिंध हुकूमत ऐं उहे धुरियूं जिन खे के न के ख़दशा हुया, के न के ख़तरा हुआ या को न को ख़ौफ़ हुयो। मोरे में 2 कारकुन चऊं, 2 माण्हू चऊं, 2 आम शहरी चऊं, छो जो उहो फ़िलहालु इहो वाज़े न थी सघियो आहे त उहे कहिड़ी पार्टी जा हुया, सिंध सभा जा हुया, कंहिंजा हुया, कहिड़ी पार्टी जा हुया। त ठीकु आहे, जेकॾहिं कंहिं पार्टी जा कारकुन बि आहिनि, पर उन्हनि खे ईअं बेमौत मारियो वञे, बेदर्दीअ सां मारियो वञे, इन जो त को बि आइन, को बि इंसानी हक़, को बि अहिड़ो कानून इजाज़त नथो ॾिए। वाक़ियो थियो, शेलिंग कंहिंजे हुकुम ते कई वई, उनखां पोइ पुलिस ते पथराव कयो वियो। डंडा बरदार ऐं हथियारनि सां जेके वीडियोज़ असां ॾिठियूं आहिनि, तव्हां बि ॾिठियूं आहिनि, उहे माण्हू केरु हुया? सूबाई घरू वज़ीर जे घर खे जेको तकरारी मामिलो आहे या कोर्ट में हले पियो या जंहिंजो फ़ैसिलो अचिणो आहे, उहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। उनखे कंहिं बाहि ॾिनी, उन में केरु मुलविस हुआ? इन्हनि सभिनी शयुनि खे छॾे करे उनखां पोइ हिकु दर्दनाक वाक़ियो चऊं, तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि चऊं, उहा इहा त इरफ़ान लगारी जी डेड बॉडी छो वारसनि खे न ॾिनी वई। उनखे ईअं ॻुझ में दफ़नाइण जी कोशिशि कई वई, काफ़ी कलाकनि ते उनखे डेड बॉडी खे रखियो वियो, अदालत जो हुकुमनामो साम्हूं आंदो वियो, जेको पिणु हाणे अदालत ॿीहर शोकाज़ नोटिस SSP नौशरो फिरोज़ खे ॾिनो आहे त तव्हां उहो डेड बॉडी वारसनि खे छो न ॾिनी। सो हाणे SSP वीचारे जी छा हैसियत आहे हिन सिस्टम में, उहा सभिनी खे ख़बर आहे। पुलिस ते पथराव थियो, पुलिस ऑफिसर समेत एहलकार ज़ख़्मी थिया, उहे बि वीडियोज़ आहिनि। उहे केरु माण्हू आहिनि बुटू ॿधल, जिन जी निशानदही करण जे लाइ हिन वक़्त ताईं का बि धुर, ख़ासि तौर ते सिंध हुकूमत या सिंध जो घरू खातो अॻियां न आहे। 2 खां 3 ॾींहंनि ताईं सूबाई घरू वज़ीर थियण त ईअं घुरिजे हिन सॼे वाक़िए खे ॾिसण खां पोइ, भले हुनजो घर खे जेकॾहिं बाहि ॾिनी वई, जेकॾहिं हुन सां ज़ुल्म थियो, हुन सां ग़लति थियो, त असां ईअं न थियणु घुरिजे आहे। जेकॾहिं सूबाई घरू वज़ीर जे घर खे बाहि ॾिनी वई या हुनजे ऑफिस खे बाहि ॾिनी वई या बंगले खे, जेको बि आहे उनखे जेकॾहिं बाहि ॾिनी वई, त असां पुरतशद्दुद कार्रवाइनि या पुरतशद्दुद एहतजाज जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियूं। ईअं न थियणु घुरिजे हा, पर थियणु ईअं घुरिजे हा त हू प्रेस कॉन्फ्रेंस करे हा, पर थियो ईअं जो हुन मोरे जे ऐं भरपासे जे सहाफ़ियुनि खे पंहिंजो असर रसूख़, यकीनी तौर ते हर माण्हू जो पंहिंजो असर रसूख़ आहे, त
त उन्हनि खे रोके छॾियो त मुंहिंजी मौजूदगीअ जो या मुंहिंजे हिते हुजण जो बि का ख़बर लीक न कजो ऐं का ख़बर रिपोर्ट न कयो। जॾहिं मां चाहींदुसि त पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि। हाणे उनखां पोइ 2-4 ॾींहं गुज़री विया, सोशल मीडिया ते ॻाल्हियूं हलियूं पिए। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी वॾो ऐलान कयो, शायदि हुनखां थी वियो, या छाकाणि त कुझु धुरियूं जेके अदम तशद्दुद जी सियासत कनि थियूं उहे इन शइ जे हिमायत में न हुयूं, पर उन जे बावजूद बि डॉक्टर कादिर मक्सी वॾो ऐलान कयो त असां क़बर कुशाई करे ऐं शहीद इरफान लगारी जो जेको मढ़ आहे उनखे उन्हनि जे वारसनि जे हवाले कंदासीं। उहो सिंध हुकूमत जे ईअं खणी चई सघिजे थो, छाकाणि त सिंध हुकूमत जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ डॉक्टर कादिर मक्सी साहिबु उहो बयानु वापसि वठी छॾियो। जेकॾहिं ईअं चऊं त को ग़लति न आहे, जो हाणे डॉक्टर कादिर मक्सी साहिबु जहिड़ो सीनियर पॉलिटिशियन ऐं संजीदा क़िस्म जो माण्हू, संजीदा क़िस्म जो अॻवान, उहो अफ़लातून ऐं इन क़िस्म जा लफ़्ज़ मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि जे लाइ इस्तेमालु करे पियो, इहो ग़ैर मुनासिबु अमल आहे मां सम्झां थो। ख़ैर, इहो हुनजो तर्ज़ सियासत आहे जेको हाणे असांखे ॾिसण वटां मिले पियो। इन खां पहिरियां कॾहिं बि डॉक्टर कादिर मक्सी या हुनजी पार्टी तरफ़ां इन क़िस्म जी बयानबाज़ी न कई वई आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे, सिंध हुकूमत तफ़सीली तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस कई, वीडियोज़ ॾेखारिया, ॿुटू ॿधल माण्हू ॿुधाया। हाणे उहे ॿुटू ॿधल माण्हू केरु हुआ जेके तव्हां चओ था त ॿियनि ॿोलियुनि जे ॻाल्हाइण वारा हुआ, ऐं उहे माण्हू मुलविस आहिनि सूबाई घरू वज़ीर जे घर खे बाहि ॾियण में, ऐं एहतजाज कंदड़नि जी ई फायरिंग में 2 माण्हू मारिजी विया आहिनि, जंहिंमें ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी आहे। त छा बसि इहा ॻाल्हि हिते ख़तमु थी वई? हिते ज़रूरी न आहे त सिंध हुकूमत आला सतही जांच कमेटी जोड़े। फॉरेंसिक साइंस जो दौरु आहे, हिन दौर में का बि ॻाल्हि ॻुझी नथी रही सघे। कंहिंजी गोलीअ सां उहे नौजवान मारिया विया, छा इहो पतो नथो पइजी सघे? बिल्कुलु पइजी सघे थो, पर ॻाल्हि आहे सचाईअ जी। त सिंध हुकूमत खे त ऐलान करणु घुरिजे हा। सिंध हुकूमत चवंदी आहे त असां जमहूरियत जा लंबरदार आहियूं, हू चवंदा आहिनि त असां जमहूरियत जे लाइ तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सो पेशावर वारो जेको वाक़ियो आहे, पेशावर में जेका रैली ते तशद्दुद थियो त उन ते PB चेयरमैन जो बयानु इहो ई आयो त इहो वॾो ज़ुल्म थियो आहे ऐं उनजे मथां गोड़ा आणींदड़ गैस जा जेके गोला आहिनि उहे छो वसाया विया, पर मोरे में ईअं थियो या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ईअं थींदो आहे। हाणे इन सॼी सूरत हाल जेको मूं इन ते कमु कयो आहे उन में मूंखे इहो अंदाज़ो थियो त गेम त तमामु वॾी हुई। हिकिड़ो अहिड़ो जवाज़ ठाहिणो हो त कारपोरेट फार्मिंग ऐं कैनालनि जे ख़िलाफ़ु का बि मुज़ाहिमत न थिए, ऐं माण्हुनि खे, सिंधी माण्हूअ खे पुरतशद्दुद रवैये, पुरतशद्दुद एहतजाज जे तरफ़ धिकियो वञे, ऐं असांखे जवाज़ मिले ऐं असां अचूं ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं, ऑपरेशन कयूं, वॉट एवर। पर थियो ईअं जीअं बबर लोहे में थियो। बबर लोहे में 12 ॾींहंनि ताईं धरणो जारी रहियो, पर कंहिं बि गाॾी जो शीशो न टुटो, ऐं सिंध जे माण्हूअ, सिंध जो अवाम इहो पैगाम ॾिनो त सिंधी क़ौम, सिंध जो माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ पुरअमन थी करे जिदोजहद करणु ॼाणे थो। हिन भेरे बि ईअं थियो। मोरो वाक़ियो बि इन क़िस्म जी साज़िश जी कड़ी आहे। जेकॾहिं जस्मम आहे या उनजो जेको लीडर आहे उहो किथे ॿाहिरि वेठो आहे त उहो रियासत जी ज़िम्मेवारी आहे, उहो इदारनि जी ज़िम्मेवारी आहे, उहा सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उन क़िस्म जी एक्टिविटीज़ खे रोकनि, उन क़िस्म जे माण्हुनि खे जेके रियासत जे मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि खे क़ानून जे कटहण में आणनि। सो असां ॻाल्हि कयूं पिया त सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ वीडियोज़ बि ॾेखारिया, ऐं सिंध हुकूमत जे इतलात वारे वज़ीर शहरजीली नाम अहमद साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में डॉक्टर कादिर मक्सी जे लाइ बि इहो चयो त उनखे अपील बि कयूं था, वरी सोशल मीडिया ते ॾिसी करे उन इहो ऐलान बि कयो आहे, ऐं उनखां पोइ वरी डॉक्टर कादिर मक्सी साहिब बि उहो ऐलान वापसि वठी छॾियो। मुमकिन आहे त डॉक्टर कादिर मक्सी साहिब खे पहिरियां एतमाद में वरितो वियो हुजे ऐं उनखां पोइ वरी इहा प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान उनखे अपील बि कई वई। सो हर माण्हूअ जो हक़ु आहे त हू सियासत करे, ऐं सिंध जो माण्हू, पाकिस्तान जो माण्हू, पाकिस्तान जो आइन हर माण्हूअ खे इहा इजाज़त ॾिए थो, इहो हक़ु ॾिए थो त हू पंहिंजी पुरअमन तरीक़े सां सेहतमंद सियासत या हाकारी सियासत जो हिसो बणिजे, सियासी पार्टी जो हिसो बणिजे, उनखे केरु बि रोके नथो सघे। सो हाणे असां ॻाल्हि कयूं था त अदालत सॻोरी बि SSP नौशर फिरोज़ खे शोकास ॾिनो आहे, ऐं थियणु त ईअं ई घुरिजे हा जेको हाणे थिए पियो त वकील
क़ानूनी तरीक़े सां, छाकाणि त क़ानून हथ में खणण जे बराबरि आहे। सो इन जे करे डॉक्टर कादिर मक्सी साहब जो जेको ऐलान हुयो उहो यकीनी तौर ते जज़्बाती हो ऐं क़ानूनी तौर ते ई शहीद इरफान लगारी जो मड़ अदालत सगोरी खे इन्वॉल्व करे उनखे दरख़्वास्त ॾेई ऐं इहो ई क़ानूनी तरीक़ो आहे, क़ानूनी रस्तो आहे, इन सां ई उहो उन्हनि जो कयो वेंदो। सिंध हुकूमत चवे थी त वारसनि लाश वठण खां इनकार कयो ऐं उनजी माउ मीडिया सां ॻाल्हाईंदे चवे थी त मुंहिंजे पुट जो मूंखे लाश ॾिनो वञे। हाणे कूड़ केरु पियो ॻाल्हाए ऐं सच केरु पियो ॻाल्हाए, इहो सिंध जी आवाम जे साम्हूं आहे। मीडिया खे रोकणु, ब्लैकआउट करणु, कवरेज न करणु ॾियणु या पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करणु, इहो मां सम्झां थो त इहो हिकु फेल्यूअर तरीक़ो आहे, छाकाणि त डिजिटल मीडिया जो ज़मानो आहे, का बि ॻाल्हि कंहिंखां ॻुझी नथी रही सघे। इन जे करे पीपल्स पार्टी खे सिंध हुकूमत खे घुरिजे त इन क़िस्म जी प्रैक्टिस खां परे रहे ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त मञियल जजिस साहिबान जे निगरानीअ में हिकिड़ी आला सतही कमेटी जोड़ी वञे, फॉरेंसिक साइंस जूं ख़िदमतूं वरिती वञनि। हिन दौर में जेकॾहिं असां फॉरेंसिक साइंस जो लाभ न वठंदासीं त कॾहिं वठंदासीं। सो इन सॼे वाक़े जी जांच थियणु घुरिजे, उहा जांच साम्हूं अचणु घुरिजे, सिंध जी आवाम खे ॿुधाइणु घुरिजे। मुंहिंजी अपील आहे सिंध जी आवाम खे त कॉर्पोरेट फार्मिंग ऐं कैनालनि वारो मामिलो या जेके बि सिंध जा इज्तिमाही हक़ आहिनि उन्हनि जे लाइ असांखे जिदोजहद करणु घुरिजे, पर पुरअमन तरीक़े सां करणु घुरिजे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उत्साहियो वेंदो, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इन क़िस्म जो माहौल जोड़ियो वेंदो त पुरतशद्दुद वाक़िया पेश अचनि ऐं जीअं इन तहरीक खे ख़तमु कयो वञे। पर मां उमेदु कयां थो त सिंध जो आवाम बाशऊर आवाम आहे, हर माण्हू बाशऊर आहे, हर माण्हू ॼाणे थो। अव्हां जे सभिनी शयुनि खां सिंध जो आवाम वाक़िफ़ु थी चुको आहे।